अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ मौजूद मां तारिक अब्बास नज़र HD TV जे प्लेटफॉर्म तां। नाज़रीन, असां हिकु अनोखो प्रोग्राम खणी आया आहियूं कोटड़ी ऐं सॼी सिंध जे ॾिसंदड़नि जे लाइ। असांजे प्रोग्राम जो अॼु जो मौज़ू आहे फ़नकारनि जी दुनिया। असां समाज में के शाइर आहिनि, के आर्टिस्ट आहिनि, के अदाकार आहिनि, के पंहिंजो रक़्स कंदड़ हिकु डांसर आहिनि। आहिस्ता आहिस्ता असां तव्हां सां कचहरियूं कराईंदासीं दोस्तनि जूं। आहिस्ता आहिस्ता असां तव्हांखे सॼे टैलेंट सां रफ़्ता रफ़्ता कचहरी कराईंदा हलंदासीं। अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि कोटड़ी सां तालुक़ु रखंदड़ सिंध जो सुठो शाइर मिस्किन मला। सां सुठियूं कचहरियूं कंदासीं ऐं साईं जन खां पुछंदासीं त शाइरीअ जी शुरूआति साईं जन कॾहिं खां कई ऐं माज़ीअ में हुननि जो कहिड़ो किरदारु रहियो। तव्हां पहिरियों थोरा साईं पंहिंजो मुकमल तारीफ़ कर नज़र HD TV जे ॾिसंदड़नि खे हिकिड़ो पैगाम ॾियो। साईं वॾी महिरबानी, हक़ मौजूद। जीअं त दोस्तनि मोहबत सां घुरायो ऐं असां हाज़िर थिया आहियूं ऐं इहा तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि। ऐं नज़र असांजो बहितरीनु अदाकार बि आहे ऐं हू डायरेक्टर बि आहे ऐं काफ़ी हुन ड्रामनि में कमु बि कयो आहे ऐं कंदो रहे थो। ऐं हिन वक़्तु हू हिकिड़ो नओं ख़्यालु ऐं नए ख़्याल सां आयो आहे। ही चैनल खोलियो अथसि जंहिं ते असांखे बि इनवाइट कई असां ते हुनजा थोरा आहिनि त जीअं हिन समाज में त सिंध में सुठा ऐं काफ़ी शाइर बि आहिनि ऐं सुठे ख़्यालनि सां वास्तो रखंदड़ आहिनि। असां त कुझु बि न आहियूं। जीअं जेके बि सिंधी शाइर हिन दुनिया तां गुज़री चुका आहिनि ऐं कुझु आहिनि बि ऐं लिखनि पिया था, उन्हनि जहिड़ा असां न आहियूं। जहिड़ो हाल आहे हाज़ुर आहे। अॼु नज़र साईं सां गुफ़्तगू आहे ऐं जेको हाल असां हाज़ुर कंदासीं। मिस्किन साईं ॿुधाईंदा तमामु ख़ूबसूरत मिस्किन साईं पंहिंजो तारीफ़ करायो ऐं हुन डेडिकेट कयो पंहिंजो नज़र HD TV खे। मिस्किन साईं खां पुछंदासीं त मिस्किन साईं असांखे तव्हां ॿुधाईंदा हलो त नज़र पंहिंजो शाइरी जी शुरूआति तव्हां कॾहिं खां कई? हा, शाइरी जी शुरूआति ही बचपन जो ख़्यालात आहिनि। बचपन खां वठी इहो असांजो इश्क़ आहे ऐं लिखणु शुरू कयो आहे। काफ़ी अरसो थियो आहे। जीअं मुंहिंजी हिन ज़िंदगी जी शुरूआति थी आहे, जीअं इंसानु चवंदा आहिनि त समझ ईंदी आहे। हाणे ॿाराणे ख़्याल त ॿी ॻाल्हि आहे, पर ॿाराणे ख़्याल में बि असांखे काफ़ी जेको आहे सो इन ई मोहबत ऐं इश्क़ सां वास्तो हुयो जंहिं हाणे हिन जॻह ते हाणी बीहारियो आहे। ऐं काफ़ी अरसे खां मां लिखंदो आहियो आहियां ऐं काफ़ी फ़नकारनि तमामु घणनि फ़नकारनि ॻाए बि चुका आहिनि ऐं ॻाइनि पिया था। त हीउ इश्क़ आहे जंहिंखे लॻे, इश्क़ आहे जंहिंखे लॻे। मिस्किन साईं जो ॾाढो बहितरीनु शाइरी इश्क़ जंहिंखे लॻे। असां मिस्किन खे गुज़ारिश कंदासीं त नज़र HD TV खे जे ॾिसंदड़नि लाइ पंहिंजे हिन आवाज़ ॾिने जे गंज मां जेतिरो मिस्किन मला लिखियो आहे तव्हां असांखे कुझु ॿुधायो त असां ॾिसंदड़ बि तव्हां मां मुतमिन थियनि ऐं हू बि ॿुधनि त मिस्किन जो केतिरो इल्मु आहे। हा, ही मूं नओं ॿोल हिकु लिखियो आहे जेको अञा फ़नकार ताईं बि मुंहिंजो न पहुतो आहे। इनशाअल्लाह अॼु मां पंहिंजे ख़्याल सां ई पंहिंजे आवाज़ में तव्हांखे गुनगुनाए ॿुधायां थो। इनशाअल्लाह तव्हां सभिनी दोस्तनि खे जेको आहे सो पसंदि ईंदो। हो मुंहिंजा प्यारा मौला, मुंहिंजा सुहिणा मौला, मुंहिंजा प्यारा मौला, मुंहिंजा सुहिणा मौला। ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा, ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा। मुंहिंजा प्यारा मौला, मुंहिंजा सुहिणा मौला, मुंहिंजा प्यारा मौला, मुंहिंजा सुहिणा मौला। ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा, ओ वाह हादी तुंहिंजा अजब निज़ारा। जॾड़ा जियारी मुल्कनि दा मारी कंहिंखे विझी गलगारा, जॾड़ा जियारी मुल्कनि दा मारी कंहिंखे विझी गलगारा। ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा, ओ वाह हादी तुंहिंजा अजब निज़ारा। वो पेट बुख्या के पेर उघाड़ा, कंहिंखे पारां
पराई थो वे सतो प्यारा मौला कंहिंखे पराई थो वे सतो प्यारा पेट बुख्या के पेरे उघाड़ा कंहिंखे पराई थो वे सतो प्यारा मौला कंहिंखे पराई थो वे सतो प्यारा कंहिंखे रुआरी कंहिंखे खिलाई कंहिंखे रुआरी कंहिंखे खिलाई के रुलंदा वतन था वेचारा ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा हो वाह हादी तुंहिंजा अजब निज़ारा मुंहिंजा प्यारा मौला मुंहिंजा सुहिणा मौला ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा वो कतियूं सियारा तुंहिंजा आहिनि चंड सितारा बि तुंहिंजा आहिनि वो कतियूं सियारा तुंहिंजा आहिनि चंड सितारा बि तुंहिंजा आहिनि मौला चंड सितारा तुंहिंजा आहिनि वाह वाह कनि था तन खे ॾिसनि था वाह वाह कनि था तन खे ॾिसनि था ही सभई धरतीअ वारा ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा ओ वाह हादी तुंहिंजा अजब निज़ारा मुंहिंजा प्यारा मौला मुंहिंजा सुहिणा मौला ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा सिकंदर तुंहिंजो दुनिया बि तुंहिंजी कहिड़ी मजालिया मल्लाह चे मुंहिंजी मौला कहिड़ी मजालिया मल्लाह चे मुंहिंजी सिकंदर तुंहिंजो दुनिया बि तुंहिंजी कहिड़ी मजालिया मल्लाह चे मुंहिंजी मौला कहिड़ी मजालिया मल्लाह चे मुंहिंजी तोखां घुरनि था तोखे चवनि था तोखां घुरनि था तोखे चवनि था हिन मूं मिसकीन पारा ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा ओ वाह हादी तुंहिंजा अजब निज़ारा मुंहिंजा प्यारा मौला मुंहिंजा सुहिणा मौला मुंहिंजा प्यारा मौला ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा जॾड़ा जियारी मुर्कंद मारी कंहिंखे विझी गलगारा ओ वाह मौला तुंहिंजा अजब निज़ारा ओ वाह हादी तुंहिंजा अजब निज़ारा वाह साईं वाह ॾाढो ज़बरदस्त भाउ मिसकिन असांखे पंहिंजा ॿोल ॿुधाया वाह मौला तुंहिंजा अजब नज़ारा वाकई अजब नज़ारा आहिनि मालिक जा आहिनि दुनिया में ऐं हिन ज़मीन ते जेके असां माना जंहिंजी का तारीफ़ कजे त ओतिरी घटि आहे ॾाढो सुठो मिसकिन असांखे ॿुधायो असां मिसकिन खां पुछंदासीं त टोटल ॿुधायो त तव्हांखे कैसेट जे फनकारनि केतिरनि ॻायो आहे केसट जे फनकारनि त मां कंहिंजा नाला वठां तमामु घणा ऐं सुठा ऐं नामवर फनकार ॻाए चुका आहिनि जंहिंजा नाला वठण बि मुनासिबु नथो सम्झां जंहिंजो नालो आहे सिंध में मां हिकिड़ो नंढो हिकिड़ो शाइर आहियां जंहिंमें मां नाला नथो वठी सघां बाक़ी सभु को ॿुधंदो आहे ॾिसंदो आहे ऐं ख़बर आहे त कंहिं ॻायो आहे बाक़ी हाणे जेकॾहिं हिन वक़्तु त थोरा आहिनि नंढड़ा नंढड़ा शाइर जंहिंजी मां सिलेक्शन बि कंदो आहियां फनकार बि आहिनि गॾु मूं सां शाइर बि गॾु आहिनि छो जो वॾनि शाइरनि खां त असां नंढड़ा आहियूं वॾा शाइर वॾी शाइर आहिनि असां वॾा न आहियूं मिड़ी आहियूं मिड़ी पिया था लिखूं बाक़ी इहा मालिक ते आहे त जेतिरी इज़त जे हाणे हिकु साईं नज़र साईं जो हिकिड़ो ख़्यालु हुयो त काफ़ी ॾींहंनि खां चयो आहे इहो लिखियो त इहो असांखे ॿुधाइजांइ हाणे अॼु जेको मां नओं वरी ॿोल खणी आयो आहियां उहो बि कॾहिं कंहिं फनकार ॻायो न आहे ऐं उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त चंद ॾींहंनि में मां बि ख़्यालु आहे त मां ज़िंदगी जो हिकिड़ो मौक़ो हूंदो आहे बाबा हाणे ॾिसूं था हिन आज़माए के ॾिसो फन जीअं तारिक साईं काफ़ी हुन एटम पेश कया आहिनि कंहिंमें फनकारी बि कुझु कई अथसि त उन में इहो ई ख़्यालु आहे त असां बि एल्बम कयूं त हीउ नओं ख़्यालु वरी बि कॾहिं मदहोश थी मस्जिद अंदर दाखिल मां थींदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद
अंदर दाखिल मथी दोहा कॾहिं सजदो करे रब खे खणी बोतल मां पीअंदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद किथे साकी शराबी चई त मस्जिद मां उथारनि था किथे ज़ाहिद नमाज़ी चई मेखाने मां उथारनि था मेखाने मां उथारनि था बिनी के मां नथो ॼाणा बिनी के मां नथो ॼाणा अल्लाह उन्हनि खे छो न वणंदो हां बिनी खे मां नथो ॼाणा उन्हनि खे छो न वणंदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद अंदर दाखिल थींदो हां कॾहिं सजदो करे रब खे खणी बोतल मां पीअंदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद। हाणे ही जेको मिसरो आहे मुंहिंजो इन में ख़्यालु आहे कुझु माण्हू चवंदा आहिनि त हे त ना सम्झनि पोइ हे जेके सूफ़ी फ़क़ीर आहिनि इहे अलाह खे अलाए छा था सम्झनि पाण खे अलाह था सम्झनि न पर मुंहिंजो ही ख़्यालु आहे मां उन्हनि खे खोले थो ॿुधायां त छा आहे चवनि काफ़िर मकाफ़िर हां इहो बि मां मञा थो पर चवनि काफ़िर मकाफ़िर हां इहो बि मां मञा थो पर हुजे सिरड़ो ही सजदे में मुंहिंजे दिल जी इहा घुर मुंहिंजे दिल जी इहा घुर खिली ॾींदुसि सूली सिरड़ो खिली ॾींदुसि सूली सिरड़ो ईअं हर मां चवंदो हां खिली ॾींदुसि सूली सिरड़ो ईअं हर मां चवंदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद अंदर दाखिल थींदो हां कॾहिं सजदो करे रब खे खणी बोतल मां पीअंदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद। छो त हुननि खे ख़बर नाहे त अल्लाह केरु आहे। जॾहिं अल्लाह क़ुरान में थो असांखे खुली ॿुधाए त व नहन करब मां तोखे साह जी रग खां वेझड़ो आहियां त मां किथे ॻोल्हियां त मां छा चवां त कहिड़ो अलाह आहे। हाणे मां हुननि खे खुली थो चवां हाज़िरु नाज़िरु अंधा बोरा थिया छो नथा सम्झनि मलाह केरा अवल इंसान थिया छो अवल इंसान थिया छो चवनि गाफ़िल भली सिकंदर चवनि गाफ़िल भली सिकंदर ॿुधी हर मठरंदो हां चवनि गाफ़िल भली सिकंदर ॿुधी हर मठरंदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद अंदर दाखिल थींदो हां कॾहिं सजदो करे रब खे खणी बोतल मां पीअंदो हां कॾहिं मदहोश थी मस्जिद। तमामु बहितरीनु साथियो मस्किन मुल्ला जी तव्हां शाइरी ॿुधी ऐं बोल ॿुधा बाक़ी शाइरीअ सां गॾोगॾु ही फ़नकार बि लॻनि पिया सिलसिले खे अॻिते वधाईंदा रहंदासीं। मस्किन मुल्ला खे गुज़ारिश कंदासीं त तव्हां पंहिंजो जेको टियों आइटम चओ पिया असांखे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलो त जीअं असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा हलूं। जी मस्किन मुल्ला ही महबूब जी सिफ़त आहे त महबूब हीअ काइनात में महबूब जे करे ठही आहे ऐं हीअ काइनात जो मालिक बि महबूब हुई आहे छो जो महबूब खां सवाइ त का बि शइ नाहे महबूब मालिक हूंदो आहे ऐं हू जीअं चाहे तीअं करे थो त हाणे उन खे ई इल्तिजा आहे ऐं मालिक खे इल्तिजा आहे त असांखे महबूब जी महफ़िल में पेश करे त बि उनजी असां ते करम नवाज़ी थींदी त मां हीउ ख़्यालु न थो ॿुधायांव।
महबूब जी महफिल में मेहमान करे मोकिल, महबूब जी महफिल में मेहमान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल, वो हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल, महबूब जी महफिल में मेहमान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल। मस्जिद ऐं मंदर में तोखे ई ॾिठो थम पर, मस्जिद ऐं मंदर में तोखे ई ॾिठो थम पर, वो घर कहिड़ो तुंहिंजो आ निशान करे मोकिल, वो घर कहिड़ो तुंहिंजो आ निशान करे मोकिल, महबूब जी महफिल में मेहमान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल। पीतो त घणो थम पर उञ न लथी पंहिंजी, पीतो त घणो थम पर उञ न लथी पंहिंजी, वो दीदार तूं पंहिंजे खे पैमान करे मोकिल, वो दीदार तूं पंहिंजे खे पैमान करे मोकिल, महबूब जी महफिल में मेहमान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल, मशहूर थी पवंदुस मां ॾींदुस जस ख़ास रजी, मन मालिक असांजी या क़बूल करियास, मशहूर थी पवंदुस मां ॾींदुस जस ख़ास रजी, सिकंदर खे करबल जो मैदान करे मोकिल, वो सिकंदर खे करबल जो मैदान करे मोकिल, महबूब जी महफिल में मेहमान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल, हैवान कढी मन मां इंसान करे मोकिल। वाह सिकंदर साईं, वाह ज़बरदस्त। नाज़रीन, उमेद त तव्हांखे ॾाढो सिकंदर जी कचहरी ऐं सिकंदर जा गीत तव्हांखे ॾाढा पसंदि आया हूंदा। असांखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो तव्हांजे व्हाट्सअपनि जो, तव्हांजे मैसेजनि जो, त असांजो हीउ प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो। हेठि असांजा नंबर ॾिनल आहिनि, पंहिंजी राय खां आगाह कंदा रहो। आख़िर में असां सिकंदर खां हिकिड़ो सिंध जो गीत आहे जेको सिकंदर पंहिंजी शौक़ सां ऐं फरमाइश सां खणी आयो आहे, ऐं पंहिंजे हिन असांजे इदारे जी फरमाइश अथसि डेडिकेट करे थो नज़र HD TV खे। त अचो त असां सिकंदर खां पुछूं त उहो आख़िरी गीत पंहिंजो ॿुधाए। हीअ असांजे दोस्त महबूब बहितरीन दोस्त, ऐं जेतिरी मां हुनखे मोहबत सां ऐं मोहबत जे लफ़्ज़नि सां हिते नालो वठां, ओतिरो बि मां चाहियां थो त मुंहिंजी मोहबत घटि आहे। असांजो नज़र साईं मौजूदु आहे, उनजी फरमाइश आहे, छो जो जंहिं पंहिंजी मुल्क सां, वतन सां ऐं पंहिंजे इलाइक़े सां मोहबत न कई उहो आहे ई न, उहो कंहिं बि दीन ईमान में शामिल न आहे। त असां हिन धरतीअ जा पुट आहियूं, त अॼु धरतीअ जो गीत ॿुधाईंदुसि नज़र जे फरमाइश ते। हो सुहिणी सिंध आ असांजी, सुहिणी सिंध आ असांजी, सुहिणी सिंध आ असांजी, सिंध वारा चवनि था टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था, वो टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। सुहिणी सिंध आ असांजी, सुहिणी सिंध आ असांजी, सुहिणी सिंध आ असांजी, सिंध वारा चवनि था टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था, वो टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। ही धरती असांजी, ही वतन असांजो, हीअ धरती असांजी,
ही वतन असांजो सिंधु धरती असां आ, इहो वचन असांजो सिंधु धरती असां आ, इहो वचन असांजो कोन हिस्सा कंदासीं, कोन हिस्सा कंदासीं, कोन हिस्सा कंदासीं जेकी धारिया चवनि था। टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था, हो टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। सुणी सिंधु असांजी, सुणी सिंधु असांजी, सुणी सिंधु असांजी सिंधु वारा चवनि था। टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। सिंध में लाल कलंदर भिट शाह बि आहे, छो त असां सिंधियुनि जा एतिरा सिंधी एतिरा कुठल आहियूं सैयदनि जे लाइ जो सैयद जो नालो ई ॿुधी जेको आहे सो सिर झुकाए वठंदा आहियूं, छो त हीअ धरती सैयदनि जी आहे। पर असांजी धरतीअ ते उहे सैयद आहिनि, उहे वली आहिनि जंहिंजी का ॻाल्हि ई कयूं त घटि। ओ सिंध में लाल जी दुआ सां मालामाल बि आहे, सिंध में लाल कलंदर भिट शाह बि आहे, सैयदनि जी दुआ सां मालामाल बि आहे। हिन धरतीअ जा सभु, हिन धरतीअ जा सभु, हिन धरतीअ जा सभु जवान सारा चवनि था। टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था, हो टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। सुणी सिंधु असांजी, सुणी सिंधु असांजी, सुणी सिंधु असांजी सिंधु वारा चवनि था। टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। हो चवे मलाह सिकंदर तो सब खे ॿुधायां, चवे मलाह सिकंदर तो सब खे ॿुधायां। मिसकीन सिंधी हां डिॼण वारो इन आहियां, मिसकीन सिंधी हां डिॼण वारो इन आहियां। तो पारा चवनि था मूं पारा चवनि था, तो पारा चवनि था मूं पारा चवनि था। टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था, वो टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। सुणी सिंधु असांजी सिंधु, सुणी सिंधु असांजी, सुणी सिंधु असांजी सिंधु वारा चवनि था। टोपी अजरक पाए सिंधी सारा चवनि था। तमाम बेहतरीन, जबरदस्त नाज़रीन, जबरदस्त मिस्किन मलाह जी शाइरी अवां ताईं असां पहुचाई थी नज़र HD TV जे प्लेटफॉर्म तां। उम्मीद त तव्हांखे ॾाढी पसंदि ईंदी ऐं तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदियूं। असांखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो, तव्हांजे मैसेजनि जो, तव्हांजे व्हाट्सअपनि जो। पंहिंजी राय खां आगाह कंदा रहो, असांखे डेडिकेट कंदा कयो त असांजो कमु कीअं पियो हले। जेका बि ग़लती हुजे, को नओं कमु आहे असांजो, असांजे हिन TV जे, असांजे हिन प्लेटफॉर्म जो, असांखे हर वक़्तु हर घड़ी पंहिंजी हिन राय खां ज़रूरु आगाह कंदा। हाणे असां आख़िर में पंहिंजो मिस्किन मलाह खां पुछंदासीं त हू नज़र HD TV ॾिसंदड़नि खे पंहिंजो पैगाम कहिड़ो था ॾियनि। वॾी महिरबानी। तव्हांजी पहिरीं ॻाल्हि त भाऊ नज़र जा अहसान ऐं कुर्ब हिन जो असांखे मोहबत ॾेई ऐं मोहबत जे लफ़्ज़नि सां घुरायो आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे बि असांजी गुज़ारिश आहे त मोहबत सां घुमो, मोहबत करियो, मोहबत ई वठो, सॼो कमु मोहबत जो अथव। बाक़ी उल्फत में कुझु कोन रखियो आहे। असां सभिनी सिंध वासियुनि खे, सिंधी भाउनि खे ऐं बाक़ी बि दोस्त जेके बि आहिनि, क़ौमूं आहिनि, उन्हनि सां इहा ई गुज़ारिश कंदुसि त मां मोहबत कयो, पाण में मोहबत कयो। असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को इहो ई आहे ख़्यालु आहे, उन हुकुम फरमायो ऐं असांजे लाइ इहो ताक़ीद छॾियो त पाण में मोहबत कयो, पाड़े जो ख़्यालु कयो। अलाह चए थो क़ुर में त जॾहिं ॿ माण्हू हिकु इंसानु ॿिए इंसान सां जेको आहे सो मोहबत करे थो त मां एतिरो त ख़ुशि थींदो आहियां, एतिरो त ख़ुशि थींदो आहियां जो पंहिंजो पाण में समाइजी न सघंदो आहियां। त उन मां तव्हां पाण ॼाण कयो ऐं सुञाण कयो ऐं सम्झो त छा आहे, केतिरी मोहबत आहे इंसान जे करण सां अलाह केॾो ख़ुशि थो थिए। त मां सभिनी दोस्तनि खे इहा आजी सां वरी बि रिक्वेस्ट कंदुसि त जेको आहे सो हू पाण में मोहबत कनि ऐं हिक ॿिए जो ख़्यालु कनि। हक़ मौजूदु जी नाज़रीन, जेको असांजो प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी खे पहुतो, वरी त असां मिलंदासीं नए सिरे हिकु नए फ़नकार सां गॾु, नए आर्टिस्ट सां गॾु, नए शाइरनि सां गॾु। असां सां जुस्तजू हर वक़्तु कॾहिं फ़नकार हूंदो, कॾहिं शाइर हूंदो, कॾहिं एक्टर हूंदो। उम्मीद त नेक्स्ट वीक, नेक्स्ट जेका किस्त असां तव्हांजे अॻियां ॾेखारींदासीं त असां सां को नओं चहिरो हूंदो। तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा। हक़ मौजूदु।